Welcome to Time News Studios. You are watching 6 p.m. Bulletin. इलेक्शन कमीशन NA 75 डस्का ते नंढी चूंड लाइ पोलिंग जी तारीख़ तब्दील करे छॾी। हाणे NA 75 ते पोलिंग 18 मार्च बदिरां 10 अप्रैल ते थींदी। इलेक्शन कमीशन नओं शेड्यूल जारी करे छॾियो। इलेक्शन कमीशन मूजिबि पंजाब हुकूमत जो चवणु आहे त हटायल ऑफिसर्स जी जाइ ते ईंदड़ नवनि ऑफिसर्स खे सूरतहाल सम्झण में वक़्तु लॻंदो, तंहिं करे पोलिंग लाइ तारीख़ तब्दील कई वई आहे। इलेक्शन कमीशन तरफ़ां पंजाब सरकार खे ख़ाली जायुनि ते जल्द मुस्तक़िल मुक़ररियूं करण जी हिदायत। इस्लामाबाद हाई कोर्ट खां पोइ इलेक्शन कमीशन बि सेनेट चूंडुनि में यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। इलेक्शन कमीशन तरफ़ां PTI जी तरमीमी दरख़्वास्त ते महफ़ूज़ कयल फ़ैसिलो जारी। यूसुफ रज़ा गीलानी जी नाअहली लाइ दरख़्वास्त 22 मार्च ते ॿुधणी लाइ मुक़ररु। यूसुफ रज़ा गीलानी ऐं संदसि पुटु अली हैदर गीलानी खे नोटिसिस जारी करण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद हाई कोर्ट यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन रोकण वारी PTI जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। अली हैदर गीलानी जी असेंबली रुकनियत मुअत्तल करण वारी दरख़्वास्त बि ख़ारिज। इलेक्शन कमीशन PTI जी दरख़्वास्त रद्द करण बाबति यूसुफ रज़ा गीलानी जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सेनेट चूंडुनि में कामयाब थियल समूरनि उम्मीदवारनि जी कामयाबी जो नोटिफिकेशन जारी। PTI यूसुफ रज़ा गीलानी जी सेनेट चूंडुनि में कामयाबी वारो नोटिफिकेशन रोकण लाइ सुप्रीम कोर्ट सां राब्ते जो इशारो ॾेई छॾियो। PTI अॻवान फ़ारूक हबीब, कमल शोज़ब ऐं मलिका बुखारी इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बाबति चयो आहे त यूसुफ रज़ा गीलानी ज़मीरनि जा सौदा करे सेनेटर चूंडिजी वियो। PTI शिकस्त न मञी आहे ऐं खेसि नाअहल करार ॾियण ताईं जदोजहद जारी रखी वेंदी। यूसुफ रज़ा गीलानी जो नोटिफिकेशन रोकाइण लाइ आला फोरम सां बि राब्तो कयो वेंदो। PTI यूसुफ रज़ा गीलानी ख़िलाफ़ नाअहली दरख़्वास्त 22 मार्च ते मुक़ररु करण ते एतिराज़ वारे छॾिया। अॻवाननि चयो आहे त सेनेट चेयरमैन जी चूंड 12 मार्च ते थी रही आहे। नाअहली दरख़्वास्त 22 मार्च ते मुक़ररु करणु मुनासिब नाहे। इलेक्शन कमीशन जो नोटिफिकेशन जारी थियण बैदि पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां यूसुफ रज़ा गीलानी खे वाधायूं। PTI जी दरख़्वास्त रद्द करण वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो सुठो सवण करार बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त PTI हाणे इलेक्शन खां फ़रार न थी सघंदी। PDM उम्मीदवार यूसुफ रज़ा गीलानी हिकु भेरो ॿीहर सुरख़ुरू थी वियो। PTI तरफ़ां NA 75 डस्का ते ॿीहर चूंड वारो इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो मुअत्तल करण जी इस्तदा। सुप्रीम कोर्ट PTI उम्मीदवार जी इस्तदा ते चयो आहे त इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले ख़िलाफ़ स्टे ऑर्डर जो जाइज़ो ईंदड़ ॿुधणी ते वरितो वेंदो। इलेक्शन कमीशन तरफ़ां 8 मार्च ते जारी कयल फ़ैसिले जो जाइज़ो वठण लाइ वक़्तु घुर्बल आहे। थी सघे थो त पोलिंग वारे ॾींहं खां अॻु ई ॿुधणी मुकमल थी वञे। इलेक्शन कमीशन खे नंढी चूंड कलदम करार ॾियण बाबति रिकॉर्ड पेश करण जो हुकुम। अदालत PTI जी दरख़्वास्त ते ॿुधणी 16 मार्च ताईं मुलतवी करे छॾी। सादिक संजरानी खे सेनेट चेयरमैन बणाइण लाइ हर सियासी, जमहूरी ऐं क़ानूनी हरबा इस्तेमालु कया वेंदा। सुद समाज वारे वफ़ाक़ी वज़ीर शिबली फराज़ चयो आहे त ऑपोज़िशन ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर इख़लाक़ी टिकसाटनि सां जमहूरियत खे नुक़सानु पहुचाए रही आहे। हाणे बाय द बुक न हलंदासीं, कोशिशि कंदासीं त सादिक संजरानी सेनेट चेयरमैन तौरु कामयाबु थिए। ईअं नथो थी सघे त फुटबॉल जी मैच में ऑपोज़िशन खे हथ सां बि बाल रोकण जी इजाज़त हुजे। असां रुॻो पेरनि सां खेॾूं। सूबाई वज़ीर सईद गनी चयो आहे त PTI हुकूमत पंहिंजे इतिहादनि खे बि धोखो ॾिनो ऐं सेनेट चेयरमैन जी इलेक्शन खां अॻु धांधली जो मनसूबो जोड़े वरितो आहे। सेनेट चेयरमैन बाबति शिबली फराज़ जे बयान सां हुकूमत जी नीयत ज़ाहिर थी वई। सेनेट चेयरमैन ऐं डिप्टी चेयरमैन जी चूंडुनि में बि ऑपोज़िशन जा उम्मीदवार कामयाबु थींदा। सेनेट चेयरमैन जी चूंड लाइ हिकु वोट बि क़ीमती आहे। सिंध मां मुतहिदा जे नई चूंडियल सेनेटर ख़ालिदा अतीब इद्दत में हुजण सबबि मुतहिदा पाकिस्तान संदसि वोट हासिल करण लाइ परेशान। ज़रियनि जो चवणु आहे त ख़ालिदा अतीब इद्दत में हुजण सबबि न सेनेटर तौरु हल्फ़ खणी सघंदी ऐं नई वरी सेनेट चेयरमैन लाइ इलेक्शन में वोट कास्ट करे सघे थी। मुतहिदा पाकिस्तान जे सरबराह ख़ालिद मक़बूल सिद्दीकी बि ख़ालिदा अतीब सां राब्तो करे वरितो। ख़ालिदा अतीब खां सेनेटर तौरु हल्फ़ खणाइण ऐं वोट कास्ट करण जे हवाले सां सलाह मशवरा।
इंडोर वेडिंग्स और इंडोर डाइनिंग और सिनेमाज और श्राइन्स का 15 तारीख से इनको पहले एक खोलने की इंडिकेशन दी गई थी, वो विड्रॉ की जा रही है। सिंध में, बलूचिस्तान में हालात जो हैं वो अभी तकरीबन ठीक हैं और वहाँ पे ये फैसला किया गया कि जो 50% बच्चे हैं वो रोज आया करेंगे। फैसलाबाद, गुजरांवाला, उसके बाद लाहौर, गुजरात, मुल्तान, रावलपिंडी और सियालकोट, इन शहरों में सोमवार मंडे से स्कूल जो और एजुकेशन इंस्टीट्यूशन जो है वो 2 हफ्ते के लिए बंद हो जाएंगे। समूरे मुल्क में शादी हॉल्स, रेस्टोरेंट्स ऐं होटल्स में इंडोर डाइनिंग ते पाबंदी में 15 ॾींहनि जी बाद NCOC जे इजलास में 15 मार्च खां सिनेमा हॉल्स ऐं मज़ारूं खोलण वारो फ़ैसिलो बि मुलतवी। इजलास बाद वफ़ाक़ी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त पंजाब ऐं KP में 15 मार्च खां 28 अप्रैल ताईं तालीमी इदारा बंदि कया वेंदा। सिंध ऐं बलूचिस्तान जे तालीमी इदारनि में हाज़िरी 50% रखण वारी पॉलिसी बरक़रार। कोरोना वधण सबबि तफ़रीही पार्क्स शाम 6 वॻे बंदि करण जो फ़ैसिलो। शागिर्द इरफान जतोई खे मारण वारो मुक़ाबिलो असली हो या जाली, IG सिंध इंक्वायरी कमेटी जोड़े छॾी, नोटिफिकेशन जारी। एडिशनल IG हैदराबाद जी सरबराही में जोड़ियल टिरुकनी कमेटी में DIG ज़ुल्फ़कार लाड़ेक ऐं SSP अमजद शेख भी शामिल। नोटिफिकेशन में चयो वियो आहे त जेकॾहिं मुक़ाबिलो जाली हो त जांच कई वञे, उन में केरु मुलविस आहे। इंक्वायरी कमेटी खे 7 ॾींहनि में रिपोर्ट पेश करण जो हुकुम। बिल्कुल शागिर्द न हुयो, पर मिसाल जे तौर ते जेकॾहिं कंहिं बि कवर में को दहशतगर्द हुजे या कोई धायल हुजे त छा असां सपोर्ट कंदासीं। जेका मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी उन्हनि सां पंहिंजो इंतिज़ामिया सां, त उन्हनि की तबदील कई आहे त शागिर्द न आहे। जंहिं माण्हुनि जा घर लुटिया हुजनि, जंहिं अगवाऊं कयूं हुजनि, उनखे तव्हां हिकिड़ो रंग ॾियो सोशल मीडिया ते त हिकिड़ो मासूम हुयो, इहो इंतिहाई ग़लति आहे। मूंखे इन क्लिप जे बारे में का बि ॼाण कोन्हे का। इहे जेकॾहिं हूंदियूं बि सभु इहे प्लांटेड हूंदियूं। ॾिसो हैदराबाद मां गिरफ़्तार थियो आहे, उहो कॾहिं गिरफ़्तार थियो आहे? छा ईअं इन क़दुरु पॉसिबल आहे त 20-25 ॾींहं खां पोइ उहो जेको शख़्स आहे कंहिं वारदात में पुलिस सां मुक़ाबले में कंहिं ॿिए ज़िले में मारियो वञे, त इहो हिकिड़ो ग़लति तासिर ॾिनो वञे थो सिर्फ़ु इन जे करे त हुन माण्हूअ खे सपोर्ट करणी आहे। ॿाहिरि जेके रिलेटिव्स आहिनि उहे बि ॾुआरी आहिनि, उहे बि काफ़ी केसनि में घुरबल आहिनि। हिन जो भाउ आहे साजिद आहे, असांजो रिकॉर्ड मां घुरायां थो, उहो ख़ुदि हिकिड़ो हार्डन क़िस्म जो क्रिमिनल रहियो आहे। रोड़ी भरिसां जुड़त मुक़ाबले में शागिर्द इरफान जतोई खे मारण वारे मामले ते SSP सखर जो मौक़िफ़ नेठि अची वियो। SSP इरफान समूह मुक़ाबले में इरफान जतोई जे मार्जन वारी दावा ते क़ाइमु न्यूज़ सां ॻाल्हाईंदे इरफान समूह शागिर्द जे घर भातियुनि खे ॾोहारी करार ॾिनो ऐं चयो त सोशल मीडिया ते हिकु ॾोहारी खे मासूम ॾेखारियो पियो वञे। ॾोहारी जी का बि सपोर्ट नथी करे सघिजे। सिंध यूनिवर्सिटी इंतिज़ामिया तस्दीक़ कई त इरफान जतोई शागिर्द नाहे। SSP सखर इरफान समूह मुक़ाबले खां अॻु इरफान जतोई जे रिकॉर्ड थियल ऑडियो खे प्रोपेगेंडा करार ॾेई छॾियो। सखर पुलिस इरफान जतोई खां पोइ संदसि भाइरनि जो बि ॾोही रिकॉर्ड ज़ाहिर करे छॾियो। इरफान जतोई जे भाउ साजिद जतोई ख़िलाफ़ 15 ऐं माजिद जतोई ख़िलाफ़ 3 केसिस दाख़िल हुजण जी दावा। सर हाणे इहो त यूनिवर्सिटी हुयो, बाक़ी हो जेको आहे हिते रहंदो कोन्हे को, असां हाणे ॿुधियो आहे। जेको बि खाना जो मालिक बनायो आहे बाक़ी पुट त आहे त काफ़ी टाइम हुयो, साल अधु दुबई खां वरी वियो ईरान। ॿुधो सर, तव्हां भली वेरीफाई करे ॾिसो हिते जे रहे थो शिकारपुर ज़िले लाड़काणे में, त असां तव्हां सां ग़लति ॻाल्हि था कयूं। सखर पुलिस जे जुड़तू मुक़ाबले खां अॻु हिरासत दौरान शागिर्द इरफान जतोई जे वालिद सां फ़ोन ते राब्ते वारी ऑडियो कॉल वायरल। ऑडियो कॉल सखर पुलिस जे जुड़तू मुक़ाबले जा पोल पधरा करे छॾिया। ऑडियो कॉल में इरफान जतोई मुबैना तौर हैदराबाद पुलिस जी हिरासत दौरान वालिद सां राब्तो कयो। इरफान जतोई पंहिंजे वालिद खे चयो त पुलिस मूंखे आख़िरी मौक़ो ॾिनो आहे, गाॾियूं वापसि कयो। इरफान जतोई पुलिस ऑफिसर जी बि वालिद सां ॻाल्हि ॿोल कराई। पुलिस ऑफिसर शागिर्द जे वालिद खे चयो त इरफान जे भाउ साजिद खे असांजे हवाले कयो ऐं मामिलो हल करे वठो। PTI तरफ़ां बि शागिर्द इरफान जतोई खे जुड़त मुक़ाबले में मारण वारे वाक़े जी अदालती जांच कराइण जो मुतालबो
MPA खुरम शेज़मा चयो आहे त सिंध हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जा चीफ जस्टिस अदालत खां मथां क़त्ल जो नोटिस वठनि। सिंध पुलिस सूबे में पंहिंजी अलॻि रियासत क़ाइमु करे छॾी आहे। इरफान समो बे राव अनवार बणजण जी कोशिश करे रहियो आहे। SSP सखर इरफान समो सूदो जुर्त मुक़ाबले जे ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। सिंध में मुफ्त तालीम ऐं तालीमी निज़ाम में सुधारनि बाबति रिपोर्ट सिंध हाई कोर्ट में पेश। सेक्रेटरी तालीम तरफ़ां पेश कयल रिपोर्ट में 6866 स्कूल्स बंदि हुजण जो एतिराफ़। सिंध जी राजधानी कराची जे 6 ज़िलनि में 229 स्कूल्स बंदि हुजण जो बि एतिराफ़। रिपोर्ट में इंकशाफ़ कयो वियो आहे त सूबे में 7974 स्कूल्स हलाइण जहिड़ा ई न आहिनि। सूबे में 46,549 उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल आहिनि। 32,510 प्राइमरी ऐं 14,039 जूनियर एलिमेंट्री उस्तादनि जूं जायूं ख़ाली पियल। सिंध में तालीम खाते जूं मुफ़्त में तालीम ॾियण वारियूं दावाऊं दूर। कुंडरी में प्राइमरी जा किताब सरकारी स्कूल जे ॿारनि खे मिलण बदिरां दुकाननि ते विकिरो थियण जो इंकशाफ़। निसाबी किताब विकिरो थियण वारी वीडियो टाइम न्यूज़ हथ करे वरिती। वीडियो में नज़र अची रहियो आहे त निसाबी किताब कबाड़ी जे दुकान ते विकिरो कया विया। पहिरें, ॿिएं ऐं टें दर्जे जा किताब रेढ़नि ते विकिरो थियण लॻा। किताबनि ते नेशनल कमीशन फॉर ह्यूमन डेवलपमेंट ऐं सिंध टेक्स्ट बुक बोर्ड ॼामशोरो जा स्टैम्प लॻल। लाड़काणो डिवीज़न जे वधीक 2 गोदामनि मां किरोड़ें रुपयनि जी सरकारी कणक गुम थियण जो इंकशाफ़। डोकरी ऐं बाडर में गोदामनि ते एंटी करप्शन खाते जी टीम जा छापा। इख़्तियारनि जो चवणु आहे त जुडिशल मैजिस्ट्रेट जी निगरानी में गोदामनि ते छापा हया विया। वधीक 2 गोदामनि मां किरोड़ें रुपयनि जी कणक गुम थियण जूं शिकायतूं मिलियूं। DFC शिकायत कई त गोदाम इंचार्जनि सरकारी कणक में किरोड़ें रुपयनि जूं घोबियूं हयूं आहिनि। जांच बाद ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां अटे जे बहरान ऐं कणक ज़ख़ीरो करण ख़िलाफ़ दरख़्वास्त जे ॿुधणी दौरान सेक्रेटरी ख़ुराक ते कावड़ जो इज़हार। सेक्रेटरी ख़ुराक हलीम शेख 19 अप्रैल ते ज़ाती तौर तलब। ॿुधणी दौरान जस्टिस मोहम्मद अली मज़हर रिमार्क्स ॾींदे चयो त अटे जे अघनि ते कंट्रोल करण लाइ कहिड़ा क़दम खयां पिया आहिनि। कणक जी स्मगलिंग ऐं अटे जे बहरान ते फूड खाते तरफ़ां गैर वाज़े जवाब जमा करायो वियो। अदालत जवाब घुरियो पर फूड खाते रुगो हा या न में जवाब ॾेई छॾियो। अदालत वफ़ाक़ी हुकूमत जे नुमाइंदे खां पुछियो त कणक जे बहरान ते वफ़ाक़ी सरकार कहिड़ा क़दम खणी रही आहे। ॿुधायो त सिंध में कणक सप्लाई थी रही आहे या न। अदालत तरफ़ां वफ़ाक़ी सरकार जे नुमाइंदे ते कावड़ जो इज़हार। वफ़ाक़ी हुकूमत खे ईंदड़ ॿुधणी ते जवाब जमा कराइण जो हुकुम। पहिरीं दरिया जो पाणी समुंड में छोड़ थींदो हो, हाणे दरिया में सामूंडी पाणी आहे। दरिया खे ख़तमु करण जो मतिलबु हिकु तहज़ीब खे ख़तमु करणु आहे। कराची में डेल्टा ते मक़ामी माण्हुनि जे हक़नि बाबति सेमिनार दौरान माहिरनि जो समुंड ताईं दरियाई पाणी छोड़ करण जो मुतालबो। गुल हसन कुलमती, नासिर पंगवर, ख़ालिद जुनेजो ऐं ॿियनि माहिरनि चयो त दरियाई पाणी समुंड में छोड़ न थियण सबबि सामूंडी पटी जा माण्हू लॾपलाइण ते मजबूर थी विया आहिनि। डैमनि जी अॾावत सां रुगो दरिया न पर समुंड खे बि नुक़सानु पहुची थियो। कराची ॾखिण जी अदालत डॉक्टर माहा शाह केस चौतमी चालान डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾांहुं माणे छॾियो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज केस ॿुधणी लाइ मंज़ूर करे वरितो। 23 मार्च ते धुरिन जा वकील तलब। डॉक्टर माहा शाह केस जे हतमी चालान में जुनेद, सैयद वकास, ताबिश यासीन ऐं सैयद नासिर जवाबदार नामज़द थियल। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार वकास ऐं जुनेद हिफ़ाज़ती ज़मानत ते आज़ादु थियल आहिनि। ॿिन्ही मरकज़ी जवाबदारनि हेल ताईं DNA टेस्ट बि नाहे कराई। डॉक्टर माहा अॻु ई पैगाम ॾिनो हो त जुनेद जे करे संदसि मौत थींदो। डॉक्टर माहा दिलि बर्दाश्ता थियण बैदि जुनेद सां गॾु रहण बदिरां पाण खे गोली हणणु बहितर सम्झियो। डहरकी में पसंद जी शादी कंदड़ जोड़े ते हथियारबंदनि जो हमलो। फायरिंग में पसंद जी शादी कंदड़ नौजवान जो सोट सुबहान शेख मारिजी वियो। जवाबदार पसंद जी शादी कंदड़ नारी आयशा सूदो 2 ॼणनि खे अगवा करे विया। नौजवान इमरान शर जो चवणु आहे त पसंद जे पढ़ने बाद तहफ़ुज़ जी अपील लाइ हाई कोर्ट वञी रहिया हुआसीं। रस्ते ते नारी जे माइटनि हमलो कयो। पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ तहरुक न वरितो।
उतो अगवा करे खणी विया आहिनि हा कार ते बालिक न आहे नाबालिग आहे ये माण्हू असांखे पंहिंजी नियाणी वापसी मोटाए ॾिनी। उमिरि तव्हांजी घणी आहे? 18 साल। उहा चवनि था उमिरि नंढी आहे असांजी। हू भली चवनि असांजे सर्टिफिकेट में जेको लिखियलु आहे। भरचूंडी में मज़हब तब्दील कंदड़ नींगरी कविता ओड जे वारसनि जो तंगवाणी में मुज़ाहिरो। तंगवाणी जे सरकारी स्कूल तरफ़ां जारी कयल 5 वारे सर्टिफिकेट में कविता जी उमिरि 13 साल हुजण जो इंकशाफ। सर्टिफिकेट मूजिब कविता साल 2008 जे दिसंबर महीने में पैदा थी हुई। कविता जे वारसनि जो चवणु आहे त कानून ऐं शरीयत मूजिब कविता जो नंढी उमिरि में मज़हब तब्दील नथो करे सघिजे। कविता खे अगवा करण बाद ज़बरदस्ती संदसि मज़हब तब्दील कयो वियो। कविता जे वारसनि तरफ़ां खेसि अदालत में पेश करण जो मुतालबो। नारी कविता गुज़िरियल ॾींहुं भरचूंडी में इस्लाम क़बूलण बाद चयो हो त हुन मर्ज़ी सां मज़हब तब्दील कयो आहे। हाणे मुश्ताक ॿिया हलकाणी सां शादी कंदी। तंगवाणी पुलिस बि नारी खे अदालत आरो पेश करण में नाकाम। पनो आकिल भरिसां कारें जे तकरार तां ॻोठाणो बेदर्दी सां क़तल। समूह ॻोठ में अणॼातल हथियारबंद ॻोठाणे अमीर बख़्श चाचड़ खे गोलियुनि जो खाज बणाए फरार। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त मक़तूल जे भाणेजे ते कारें जो इल्ज़ाम हणियो वियो हो जंहिं तां वाक़ियो पेश आयो। मक़तूल जे वारसनि चयो आहे त वक़्त सिर रिपोर्ट दाख़िल करण बावजूदि पुलिस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कख भञी बीणो न कयो। ॻोठाणे जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। ऑनलाइन लूडो खेॾण दौरान थियल दोस्ती शादी में तब्दील। लाड़काणो वासी नौजवान लाहौर जी नारी सां पसंदि जो परिणो करे छॾियो। शाहनवाज़ जतोई ऐं लाहौर वासण नारी ख़दीजा महनूर राजपूत लाड़काणो जी अदालत में शादी करे छॾी। जोड़े जो चवणु आहे त ऑनलाइन लूडो गेम खेॾण दौरान संदन दोस्ती थी हुई जंहिंखां पोइ ॿिन्ही शादी जो फ़ैसिलो कयो। वारिस राज़ी न थियण बाद ॿिन्ही 7 मार्च ते अदालत में शादी करे वरिती। जोड़े तरफ़ां पुलिस ऐं आला इख़्तियारनि खां तहफ़ुज़ जो मुतालबो। सोशल मीडिया ते माण्हुनि खे धमकियूं ॾींदड़ सेवण वासी मौलवी गिरफ़्तार। सेवण पुलिस टाउन कमेटी जे मुलाज़िमनि खे धमकियूं ॾियण ते मौलवी नवाज़ सेवाणी खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस जो चवणु आहे त टाउन कमेटी जे मुलाज़िमनि ऐं शहरनि मौलवी मोहम्मद नवाज़ ख़िलाफ़ शिकायत कई हुई। खेसि गिरफ़्तार करे धमकियुनि जो केस दाख़िल करे वरितो आहे। शहज़ादे हैरी ऐं मेघन मर्कल जे इंटरव्यू ते बर्तानिया जी राणी ख़ामोशी तोड़े छॾी। बकिंघम पैलेस राणी तरफ़ां मुख़्तसिर बयान जारी करे छॾियो। बयान में चयो वियो आहे त कुझु सालनि खां जोड़े सां पेश आयल चैलेंजिस जो ॿुधी शाही ख़ानदान खे ॾुख थियो। ख़ुसूसी तौरु नस्ल जे हवाले सां उथारियल मसइले ते शाही ख़ानदान खे ॻणती आहे। हैरी मेघन मर्कल ऐं आर्शी खे शाही ख़ानदान जे भातियुनि तौरु ई चाहियो वेंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइन्स वठियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।